فرمائے ماں سمجھا تھا تو یہ 24 سالن میں جیکے دوست اساں ایک میں کے جانیوں تھا 24 سال زندگی ماں تو پانچی زندگی ان دین ہی لیا ان میں ماں نہ ہر کہوا نہ بنی کیا نہ روپو کہوا جیکر کہ کم لائے بھی ہوئے ہوتم تو مولا جی کم لائے کہیں جی شادی لائے ہوئے ہوتم تو بھی جو یہ سمجھو تے نہ مولا ہی سر جن انہیں جی شادی میں ونجن بھی مولا جی رضا ہے سمجھا ہے نا منا 24 سال نظریہ جی پرچار کیا نظریاتی شیعہ آہوں قیامت تائیں رہندہ سے وہ دیگا لا تو کہیں کہ ان شہدو علم آہے یا نہ ہے اگوڑے سائیں ارشاد چاہے کہ مسائب کو جملوں پڑے ہو پر وڈو معرفت وارو جملوں پر ماں چاہتا ہوں جکر یہ جملوں مالک اشتر بدھیات مری ونے تڑپی مری ونے چھو تو انہیں جی معرفت اتری بلند ہو ایکڑن بدھو انہیں روئی گینو چھو تو اساں جی معرفت اتری گھڑی سوال ہے روئی پیاسے پر وری ان جملے کی قیمت زمانے جے امام کا پوچھو جدہ کا کربلا کی آجری سے چپ نہ رہے ہو سمجھ میں گالا ہی نا منا یہ معرفت جی گالا یہ علوم جی گالا جے معلوم کے شہر جے بارے میں جتری معلومات ہو دیا اتری انہیں جلائے ہوا اہم ہو دیا توجہ ہو جو دوستو ہاں مجھے سوال یہ ہوا ہے کہ شیعہ خان اساں شیعہ ہے اساوٹ نظریہ امامت آتا تمہاں ایکڑی کلپ لٹھی ہوں دی تازی ماں سرد مہینہ ڈیٹ جیا سعودی عرب میں ایکڑو اجلاس انہیں اجلاس میں سعودی جو ایک سرکردہ یا آفیسرہ یا فوج جو کو کرنلہ یا جنرلہ وہ انہیں اجلاس میں یہ کاوڑ موچے تھے کاوڑ جی اے پانچے مجمع کا سوال تو کرے جھاکیوں نہ ہوئے یہ تو چلو جو اللہ اسا جی مدد نہ تو کرے اے شیعن نہیں تو کرے تھوڑو گل آنا ہاں جاگے ہی ماں تو مجھے لائے قیمتی جملہ تو چاہاں چھاتی ہوا جو اسا موحد اسا اللہ والا اسا اے اللہ اسا جی نہ تو بدے مقابلے میں شیعن جی بدے تو جتھے وجہ تا شیعہ کامیاب جتھے وجہ تا شیعہ کامیاب اصلو اساوٹ باور اساوٹ اسرائیل اساوٹ امریکہ اساوٹ سب مال دنیا جا اساوٹ دنیا جا دہشت گرد اساوٹ پر کوئی بھی دسوں تا ہار اسا جی جیت میں جی رسوائی نہ کرے جو امامت والے رستے کے چھجا تھا اے شیعن امامت والے رستے کے پکڑے تمہاں حکومت کے سب کچھ سمجھو انہوں نے حکومت کے سب کچھ نہ سمجھو انہوں نے امامت کے سب کچھ سمجھو تمہاں اشتہاد کے بند کرے انہوں نے اشتہاد کا دروازہ بند نہ کیا انہوں نے مجتہد تھے تو 50 سال کا کو علم جو اعلیٰ منزل طے کرے جیکے دنیا جی کا بھی طاقت خرید رکھی کرے سکے اے تمہاں ان پڑیا جاہل حکومت میں انہوں دا جے کو سکے میں وکام جی تھوڑی جتھا بھی ان جی خون جی ہوا ویندی ان جا چاہو اپا جی اثر چھڑیندی ویندی لہذا ہانے تھوڑو
علماء تو سوال تو کیا تو امامت جو قائل ہے ماں امامت جو قائل ہے امامت جس گھر میں ہی دیا ڈٹھی ہے تھوڑو گلو کدھیں ڈٹھی تھا بھلا امام ایک امام یا امامت جیسے یا امامت ملے وہ امام تھوڑی تہاں ہتے بیٹھا ہے تا میں ایڑو کو مانو آئے سولر پائے ٹھائے دیتا ہے تھوڑا گلا ہے ان میں جو گھرے میں تمہاں سولر وٹی سکو تھا پر سولر ٹھائے نتا سکو تمہاں امامت وٹی سکو تھا پر امام ٹھائے نتا سکو نصر جو گا صلوات پڑھو محمد والے محمد صاحب بلا ایڑی صلوات پڑھو جانے مولا کائنات علی امیر المومن جو روزے میں بیٹھا ہے بس میں صرف ایک حدیث یا ٹرے جملہ مسلمان کے اندر طبقہ ہے ماہی نہ تو جوان انہوں ماہ کیر کافرہ از کافر جوانا سامی کونے خبر تلے پردی جد حق جو امام اچھے چھوڑ جاتا باقی تھوڑو نظریوں کو دیا ابا تو کدی بھی مولانا تو مجلس راجیو کو دیوانا حسینی کے خبرہ حسینی جتو اسام کے ابا امامت دی مانا چاہے مثال مجلس راجیو کو دیوانا ذاکر بھی ڈاٹھا بتانا مولوی بھی ڈاٹھا بزار پر انیا کئی مائی کیا ہو جانا سمجھ میں نہ آئینا امامت سی مانا چاہتا امامت دیر وارو اللہ ہوتوا جے کے دیو و امام ایکرن وٹی و طریقو سولوا امامت جی تاریخ بھی سولیا امام جی تعریف سولی کندھا منہ تاں پانی کھائے وڑے سمجھو والے نہ سمجھو امام جی تفسیر میں بولنا دیکھے لکھیا پڑے آپ سمجھے دو پانی کھائے وڑے ایڑو سولو کا اے ٹیبل کھڑی ہوتے رکھنیا انہی جلائے ماں کے ہتھا ہے نا ماں کھڑی ہوتے رکھی سکا تو سولی گالا برتا جو دے ہمیں لے گی کھا دکھا جلدی نہیں لے تکڑ نہ کھتے دیا ٹائم لگو وہ بٹھائے بھی ہے نا منہ مجھے وس میں آئے نہیں بٹھایا اساوت جے کا امامت کی تعریف ہے ڈی ڈکھیا جے میں تو اسا کھائے نہ سکو تو اسا جا آدم کھاوتی خاتم تے جیتنا بھی انسان زمین آسمان جا گرجی کرے امام کھائیں تے بھی نہ کھائے سکے شو امام جی تعریف تھوڑی ایڑی ہے جو نہ تجھے وس میں اٹھایا نہ مجھے وس میں اٹھایا تو منیا پوندو تو جد تجھے مجھے وس میں نہ ہے تو کیر ہو جائے تو وہ ذات جے کا کائنات کی خلق کرنے والی ہے کہ عطا کری امامت ایک تو امامت اثر جے کا تعریف ایک آخری جے کا شرطہ ہوا تو معصوم ہو جائے وہ اللہ دی طرف کا ہو جائے
हाणे न तव्हां वटि मासूम मिलंदो न ई तव्हां वटि का वही नाज़िल थी आहे जो तव्हां ठाहियोसीं बस जंहिं ते वही नाज़िल थी नबी ते ऐं हुक्म थियो रब जो वज़ाता मन कुंत मौला हो हाणे इहा शर्त छो आहे इन वटि असां वटि गुंजाइश ई कान्हे त तूं ठाहे सघीं इमाम जंहिं वटि गुंजाइश आहे उन्हनि हथ जा ठाहिया हाणे तो वटि जॾहिं इहा गुंजाइश न आहे त तुंहिंजो फर्ज़ आहे तूं हुनजे पोयां हली इमाम जी मुआशरे खे ज़रूरत छो आहे इमाम न हुजे हाथ छा थिया बाबा इमाम जो न हुजे हाथ पोइ छा थिया काफ़र चए थो मूं वटि इमाम कोन्हे मां बि खावां थो मां बि पियां थो मुंहिंजा धंधा आहिनि मुंहिंजा कारोबार आहिनि देवबंदी चए थो मां तुम्हारी इमाम जो ख़्याल न आहियां मां बि फिरां थो मां बि घुमां थो मां बि खावां थो रुॻो इहा ॻाल्हि न आहे ॻाल्हि इहा आहे जेसिताईं जेको बि इमामत खां सवाइ कमु कंदे आहिनि शुकूक में हूंदो मसलन मां हिकु शइ अलाए सही थींदी अलाए न थींदी पर जेको हिन जो माहिर आहे जेका हिन जे अॻियां ठही आहे उहा चवंदो हीअं ठाह पोइ मूंखे यकीन थींदो त हाणे नुक़सान कारण आहे मख़सूस मिलल आहे जो इमाम हूंदो न हर शइ खे ॼाणे थो जेका हू ॻाल्हि ॿुधाईंदो तूं बीह झक जेका पोइ तूं आज़ाद आहे हू ॼाणे थो हू रब ॼाणे हाणे ॿुध इमामत अल इमामत ज़िमामुद्दीन इमामत दीन जूं वागूं तमाम दीन जूं जेतिरा बि इख्तियारात उन वटि अल इमामत इस्लाहुल मुस्लिमीन इमामत छा कंदी आहे मुसलमाननि जी इस्लाह कंदी आहे उन्हनि खे ठाहींदी आहे सुहिणो कंदी आहे छॾ हे बुराई पोइ जॾहिं इहो अॻिते वधे न पोइ तूं थींदे मोमिन पोइ छा नबी पाक फरमाए थो अल इमामत इज़्ज़ुल मोमिनीन मोमिननि जी इज़्ज़त जो नालो इमामत हाणे वॾो जुमिलो अचे थो सम्झो न इज़्ज़त इज़्ज़ुल मोमिनीन इमामत मोमिननि जी इज़्ज़त आहे मन जंहिं वटि ॿार आहिनि उहो इज़्ज़तदार बि आहे इज़्ज़त वारो बि आहे माण्हू भली हुनखे कुझु बि सम्झे पर इन जी इज़्ज़त अलाह वटि बि आहे इन जी इज़्ज़त रसूल वटि बि आहे इन जी इज़्ज़त मलाइकनि वटि बि आहे इन जी इज़्ज़त काइनात में इज़्ज़तदार बि सम्झो इज़्ज़त वारो बि सम्झो इमाम छा हूंदो आहे हुदूदुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह जे सरहदुनि जो मुहाफ़िज़ मां ये जुमला ॿ दफ़ा किथे मजलिस में चयो फाटरा में पढ़िया ॿिया न पढ़िया ॿुधजा गौर सां ॿुधजा अल्लाह जूं सरहदूं छा आहिनि जेको एॾी ते न सम्झो अॼु सम्झो वञे अल्लाह जूं सरहदूं छा आहिनि पाकिस्तान जूं सरहदूं तय कंदो त दाना वेठा चवंदो आहे हेॾो सरहद आहे हेॾो इंडिया जी सरहद आहे हेॾो ईरान सां मिले थी हेॾो अफगानिस्तान सां मिले थी अल्लाह जी सरहद छा आहे जिथे जिथे हुदूदुल्लाह उते इमाम उन हदनि जो उन सरहदुनि जो मुहाफ़िज़ आहे अल्लाह अकबर जिथे जिथे सरहद खुदाई आहे ओस ताईं इमाम उन्हनि सरहद जो मुहाफ़िज़ हद लॻियल आहे हिन हद में हिन हुदूद में शराब हराम आहे तवज्जो हे हुदूद हद शराब हाणे मां तव्हां खां सवाल थो कयां कंहिं बि मुल्क जो जनरल हुजे कंहिं बि मुल्क जो लीडर हुजे कंहिं बि मुल्क जो अॻवान हुजे जॾहिं उहो पाण त वञी न विढ़ंदो आहे न ॻाल्हायो अकेलो वेंदो अकेलो फौजी ठाहींदो नंढा वॾा सीनियर के नवा भर्ती थियल हूंदा पर जॾहिं वर्दी पातई फौजी आहे वो नओं हुजे या पुराणो हुजे ईअं न चइबो आहे नवां फौजी तो नओं शियो जवान हुजे त बि शियो फौजी आहे इमामत जो क़ाइल आहे तो इमामत जो फौजी आहे इमाम जो फौजी आहे इमाम जो जॾहिं लश्कर
ماشاءاللہ हाणे ॾिसदारो सभिनी न आयो लॻे थो हाणे वरी मां ॿुधाइण आहियां थो वरी हिन काफ़िले जो इन फ़ौज जो जनरल इमाम पाण ग़ैब जे पर्दे में रही हिकु अहिड़ो पंहिंजो जानशीन हिकु अहिड़ो पंहिंजो नायब ज़ाहिर कयो अथई जंहिंजो नालो अली खामनाई आहे वरी हुन जा नुमाइंदा आहिनि हर मुल्क में हिकिड़े जो नालो हसन नसरुल्लाह आहे ॿिए जो नालो साजिद अली नकवी आहे सॼी दुनिया में दौड़ लॻाईंदो वरी तूं तुंहिंजे ॻोठ में अची तुंहिंजे मुल्क में अची तोखे तयारु थो करे मुखालिम छा कयो चए थो इहे कुझु न थई इहे कुझु न थई इहे तोखे इमाम खां जुदा करणु चाहिनि था खामनाई खां न वाह माशाल्लाह मोर्चो मज़बूत कर बेपर्दा तुंहिंजी माई न हुजे जे तुंहिंजे घर में बेपर्दगी पैदा थी वई त तूं इन फ़ौज जो सिपाही न आहीं जे तुंहिंजी शादी में नाच अची वई पोइ तूं कहिड़ो मुहाफ़िज़ आहे शैतान त खे त दीवार बि नज़र नथी अचे पाण ई हलियो थो अचे तूं थो पियो सॾींसि बिस्तर बि नथो हणीसि वावेला बि नथो करी पाण सॼे एयरपोर्ट थो ठाही घर में नचण जी ॻाल्हायो अॼुकल्ह घरनि में छा थियो आहे स्टेज ठाहियो मायूं नचनि तूं पाण तो सॼी तूं सिपाही आहीं छा तोखां न पुछंदो ज़माने जो इमाम छल उन बिरादरी खे जेका इमाम जे ख़िलाफ़ हुजे हाणे तव्हां चुप थी वियो इन करे सभिनी जे घर में गाना वॼंदा सभिनी जे घर में डांसूं थींदियूं आहिनि इन करे तुझे निकाह में खजड़ा नचन तुझे निकाह में छोरा नचन वरी अॼु मीलाद थिए तो मौला अली जो त बि छोरा नचन हे तूं कहिड़ो मुहाफ़िज़ आहे हे त तूं हथ सां या त राशि आहे या विकाम थी वियो आहे इस्लाह कर पंहिंजी ॾिस सलमान खे ॾिस माल केशकर खे मां दुआल न वॼाई तो मां मरी वियो आहियां छा मां घर में शादी में कॾहिं डांस न कराई आहे मां ज़माने में माण्हू मूंखे कढी छॾियो आहे ॻोठ मां ॻाल्हायो मां त ॾिसां थो ॾींहों ॾींहुं अञा बि इज़त आहे को तव्हां मुंहिंजो जेकॾहिं तूं इमाम ज़माना खे पंहिंजे पुट जी शादी में घुराइण चाहीं जॾहिं मौला करबला खां मोटिया रफ़्त रहण वारो इमाम हिकु मोमिन अची चएसि थो मौला मुंहिंजे पुट जी शादी आहे मौला मुस्कुराई ॾेई रोई चए थो करबला खां पोइ सजा शादियुनि में वञणु छॾे रोई पियो न जॾहिं पुट परणाईंदो कर अकबर खे ज़रूरु यादि कंदो जॾहिं पुट जी शादी करी न कासिम खे ज़रूरु यादि कंदो कर पोइ तुंहिंजो हिन मजलिस में वेहण क़बूल आहे इंतासर ते वठन मजलिस में जॾहिं रत रोइण वारे इमाम वटि हिकु मोमिन आयो न चएसि तो मौला पुट जी शादी आहे मौला रोई छॾेसि तो शाम खां मोटण खां पोइ सजाद शादियूं छॾे ॾे मौला मुंहिंजे पुट जी शादी में तव्हां न ईंदव मौला चए थो हिकु कुली क़ाइदो थो ॿुधायां तूं हुजी या ॿियो हुजे शादी तुंहिंजे पुट जी हुजे मजलिस मुंहिंजे बाबे हुसैन जी हुजे पोइ सच न ॾे असां पाण ई ईंदासीं हाणे तो लॻा हिसाब तूं त ॿई पासा थो वई कॾहिं यादि कई चङे माण्हू खे बि दावत ॾियां थो MP खे बि ॾेई थो अचां फलाणे मोतबर खे बि ॾेई था कॾहिं इहो चए त मुंहिंजी शादी में ज़माने जो इमाम अचे अॼु त अचे मुंहिंजे पुट जी शादी में त अचे हूं त नथो अचे तूं न ॾींदेसि ख़बर आहे त तोसां मायूं विढ़नि तूं मायुनि खां ॾिनी जेको मायुनि खां ॾिनी इमाम खे ठुकराए उहो मर्द बदिलो तोसां थो ॻाल्हायां जेको मायुनि खां ॾिनी इमाम जे फरमान जी खे पुठी ॾे कसम अली जी इज़त जो
تو کہ زینب جی چادر جی قیمت جی خبر ماں جیڑا مارو بیٹا کے ڈرو پانچا پٹر مری ویا سالن جا صاحب تدن تے بیٹھا لیکن علی اکبر جی پیرن جی دز بھی نہ لہنا پانچن دے کرے پنج سال شادی کوئتے کرے دا چلے دا چھا امام قیامت تے رونت بھی یہ دکھ نہ ونی جے قیامت تے دکھ ونن جو نہ ہے تو کوئی پانچی شادر کے ایڑو بنا پانچی گھرن کے ایڑو بنا پانچی دکان کے ایڑو بنا پانچی اوتاق کے ایڑو بنا جے میں مہدی راضی تھی پانچی گھر میں کہے مائی تیار کر دے جے ہتھ جی مانی امام کھائی اچھا ہی جو مہمان تھی مولا جو انہی جی مانی کھاوا جے کا نماز ہی نہیں پڑے انہی جی مانی کھاوا جے کا طہارت نہ کرے انہی جی مانی امام نہ کھائیں دو قسم علی جی سجو بلیدان بس گئے جدا نبی آئے ہو نا مدینے مانو جو نسپیا مجھے گھر آل مولا مجھے گھر آل نبی جو آنما کے ڈاچی تے چھلی جن جے گھر مجھے ڈاچی ہلے ڈاچی آتے پہی نا گھرن خوشبو پہی سوچے ہی کرے ڈاچی ہنجی سواری کے بھی خبر پڑوے دے نبی جے اچن جے رہن جے مانی کھان جے لائق گھر نائے جدہ امام ان دونوں دے سواری کے بھی خبر کو دی تے ہن گھر میں امام جی بیٹھک نتھی تھی سکتی ہاں پر بڑا پان کے ایڑو تیار کریڑا جوان تیار کریڑو نیانیوں جے جے ہتھن جی مانی زمانے جو امام کھاوئی مائی جملہ چاہیے جا جسارت تھی ہوجے تو معاف کجا ہی دینی ادارہ ان پروگرام دی پرچار میں امن جو پیغام محبت جو پیغام دین جو پیغام دین الہی جو پیغام انہاں سا ملی وئی انہاں سا جڑی وئی ایکڑو عام پڑھندان بیٹائی سرکار نسبت نہیں چندان یہاں طرح پیرن سا یہاں کر پیرن جی پچار جو انہاں سا نتھو رہی سگین انہاں جی پچار کر اے پچارا انہاں جی ایک بے کے گالیوں بدھائے اسا پاجی دل کے تسکین پہنچائیں تھا اج نہ سبحان کول کو سلمان پیدا تھی دو یا نیت رکھی کم کر ودیک تاں اسا سبنی جو معاوض زمانے جو امام والسلام علیکم ورحمۃ اللہ